देखें, वजह यह है कि मैं समझता हूँ कि इन्हें जो एक्सपेक्टेड रिज़ल्ट है वो इन्हें एक्सेप्टेबल नहीं है। और मैं समझता हूँ जमहूरी रवायात है, अगर किसी आदमी को अल्लाह ने इज़्ज़त दी है, जैसे आमिर नवाज़ वड़ाइच हैं, तो फिर आपको उनके मैंडेट का एहतराम करना है। अब एक आदमी के खौफ की वजह से आप इलेक्शन नहीं करा रहे, तो मैं समझता हूँ ये तो बड़ी एक गैर मुनासिब सी बात ही नहीं, सिर्फ बड़ी शर्मिंदगी की बात है। हम काले कोट वाले हैं, हम कानून के पासदार हैं। सिंध अल्लाह ने जिन लोग अरबाब इख्तियार में सिंध बार में बैठे, उन्हें इतनी ताकतवर पोजीशंस दी हैं, लोगों की इतनी उम्मीदें हैं। अगर वो ऐसे मामलात पे इस तरह रिएक्ट करेंगे, इलेक्शंस नहीं करा के, डिले करा के, यानी कि वही लिस्ट पे लाड़काना में इलेक्शन हो गया, उसी लिस्ट पे सक्कर, हैदराबाद, अब शहर का नाम ले वहाँ इलेक्शन हो गया, लेकिन कराची में वो लिस्ट पे इलेक्शन नहीं होगा। फिर सवा महीना गुजर गया, अभी तक कोई खातिर ख्वाह, सिर्फ बातें हो रही है 2200, 2300, 2000। भाई किधर हैं, कौन है, क्या खराबी है, उनको कोई शो कॉज दिया, उनका कोई जवाब आया? अभी कल एक लिस्ट इशू की 50 लोगों की मशकूक और बातें, वो कहते हैं ना, खोदा पहाड़ और निकला चूहा। तो देखें, जो वकील नहीं है उससे तो वोट का इख्तियार होना ही नहीं चाहिए, और हमें अपनी सफ़ों में से ऐसे लोगों को निकालना है। लेकिन इसकी वजह से आप इलेक्शन डिले ना कराएं। आप तो यहाँ तो लोग सिंध बार काउंसिल के मेंबर 1800 और 2000 वोटों पे बन गए, ये तो 2200-2300 की आप ये बातें कर रहे हैं, तो फिर ये इलेक्शन भी दोबारा होने चाहिए। फिर तो उसका मतलब है, अगर ये लिस्ट का हाल है, तो देखें, ये बहाने नहीं बनाने चाहिए, इलेक्शन करवाना चाहिए, जमहूरी अमल को नहीं रोकना चाहिए। हम पूरे पाकिस्तान में कराची की दोनों बार्स मशहूर हैं इलेक्शन के लिए कि टाइम पे होती है, जमहूरियत होती है, लेकिन अनफॉर्चुनेटली इस साल ये नहीं हो रहा। लेकिन हम इसके खिलाफ खड़े हैं। सिंध हाई कोर्ट बार ने इसमें लेटर भी इशू किया है, कॉन्डमनेशन भी इशू किया है, और हम चाहते हैं जल्द से जल्द इलेक्शन करवाए जाए। हाँ बिल्कुल, इन टाइम असां सिंध हाई कोर्ट में मौजूद आहियूं, जिते जेको आहे वकील अॻवाणनि पारां सिंध हाई कोर्ट में एहतिजाज कयो वियो, जॾहिं त एहतिजाज जेको आहे कराची बार में जेके रखियल चूंडियूं उहे न थियण जे करे थियो वियो आहे। जॾहिं त हिते मुख़्तलिफ़ असां सां जेके वकील उहिदेदार उन्हनि सां गॾु आहियूं, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। अरशद भाई, छा चवंदो, 3 दफ़ा जेके कराची बार जूं चूंडियूं आहिनि उहे मुलतवी थी चुकियूं आहिनि, ऐं हाणे बि जेके चूंडियूं आहिनि उहे मुलतवी थी चुकियूं आहिनि, जॾहिं त इन हवाले सां जेको सिंध बार पारां जेको नोटिफिकेशन आहे उहो बि जारी कयो वियो आहे। अॼु तव्हां हिते पहुता आहियो, एहतिजाज बि कयो आहे, छा चवंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एहतिजाज हर पाकिस्तानी शहरी जो हक़ आहे जॾहिं उन्हनि जे हक़नि जी लताड़ थिए, त छो जो असांखे वॾो अफ़सोसदा थी इहा ॻाल्हि करणी थी पए त कराची बार जी इलेक्शन 3 दफ़ा इल्तवा थियो आहे हुन में, ऐं कराची बार खे जेका सज़ा ॾिनी थी वञे उहा उन जी बेबाकी जी, छो जो हू आइनी इशूज़ ते बेबाक थी ॻाल्हाईंदी रही, उहो सिंध जे बुनियादी इशूज़ ते बेबाक थी ॻाल्हाईंदी रही, हू फंडामेंटल राइट्स जे लाइ ॻाल्हि कंदी रही। अॼु कराची बार जी ज़बान बंदी करण जे लाइ कराची बार जे अंदरि जमहूरी प्रोसेस खे सबोताज कयो वियो आहे, ऐं इहा ऐन ख़्वाहिश आहे त उन्हनि माण्हुनि जे चवण ते कराची बार हलाई वञे जेके दस्ते नादीदा आहिनि। त असां इन शइ जी मज़म्मत था कयूं, ऐं वी वॉन्ट इलेक्शन एज सून एज पॉसिबल, ऐं फेयर एंड फ्री इलेक्शन। हर जेको आहे मेंबर जो, कराची बार जे मेंबर जो हक़ आहे, ऐं तारीख़ में पहिरियों दफ़ो इहो कराची बार ते दाग़ लॻो आहे त उन जा इलेक्शंस मुलतवी थिया आहिनि। ऐं जेके कराची बार जा मेंबर आहिनि उन्हनि खे मौक़ो ॾिनो वञे त उहो पंहिंजी क़यादत खे जेको आहे चूंडनि ऐं चूंडिजी करे ऐं पंहिंजे प्रोसेस खे हलाइनि, बाक़ी कंहिं बि तरीक़े सां जमहूरी अमल खे जेको आहे ख़तमु न कयो वञे। हा जी बिल्कुलु, ॾिसो, वकीलनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं, हुननि जो चवणु आहे त जेको आहे सिंध बार काउंसिल पारां जेको आहे लेटर बि लिखियो वियो आहे, जेसिताईं चूंडियूं न थींदो तेसिताईं वकीलनि जो चवणु आहे त जेको एहतिजाज जो सिलसिलो आहे उहो जारी रहंदो।